सिंध का बच्चा कराची क्यों आता है? ताज़ो शाहिद आफ़रीदी को बयान ॾिनो जंहिंमें हिन चयो त सिंधी कराची में छो था अचनि, पर छा शाहिद आफ़रीदी खे ख़बर आहे त कराची असल में सिंध जो हिसो आहे ऐं सिंधी क़ौम हितां जी असुलु रहवासी आहे। अचो हिन तारीख़ी हक़ीक़त खे वाज़े करियूं। कराची जेको अॻु कोला जी सरबो हो, सिंध जो हिकु क़दीम मुआननि जो ॻोठु हो जेको सिंधियुनि जे सक़ाफ़ती ऐं मुआशी सरगर्मियुनि जो मर्कज़ रहियो आहे। सिंधी मुआना ऐं वापारी हिन इलाइक़े में क़दीम दौर खां आबाद आहिनि। हिन शहर जे सामूरी वापार खे अरब, फारस ऐं भारत ताईं वधायऊं। 1843 ईस्वी में जॾहिं अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़ो कयो त कराचीअ खे वापारी मर्कज़ तौरु तरक़ी ॾिनी वई, पर सिंधी उन वक़्तु बि हिते ग़ालिब आबादी में हुआ। पाकिस्तान ठहण खां पोइ 1947 ईस्वी में कराची खे सिंध खां अलहदा करे फेडरल एरिया बणायो, पर सिंधी हिन शहर में रहणु, कमु करण ऐं पंहिंजी सक़ाफ़त खे बरक़रार रखण लाइ कॾहिं बि पोइ ते न हटिया। कराची सिर्फ़ु सिंधियुनि लाइ न, पर पाकिस्तान जे हर माण्हू लाइ रोज़गार ऐं तरक़ी जो मर्कज़ रहियो आहे। पर इहो विसारणु न घुरिजे त कराची सिंध जो दिलि आहे ऐं सिंधियुनि जे वजूद खां कराची जी तारीख़ अणपूरी आहे। तंहिं करे शाहिद आफ़रीदी समेत सभई